केॾो सुहिणो थो लॻे ॾे हाल वरी ईंदे वोट वठण असां खां। अरे बाबा असां वॾेरनि त सिंध जी अवाम जी ख़िदमत कई आहे। मुंहिंजो ॾोह कहिड़ो आहे जो तव्हां मूंखे गदा ते विहारे जूतनि जी कंढी पाराई आहे। अड़े हेॾे वॾेरा अञा पुछी तो मुंहिंजो ॾोह कहिड़ो आहे। शर्म नथो अचई? तव्हां वॾेरा असांजे हक़नि ते दाड़ो हयो वेठा आहियो। माण्हू अगवा करायो तव्हां वॾेरा, क़ौमी झेड़ा करायो तव्हां वॾेरा, ग़रीबनि जी ज़मीननि ते कब्ज़ा करण वारा तव्हां वॾेरा, काराए जा इल्ज़ाम ॾियारे ॾंड चटियूं वठण वारा तव्हां वॾेरा, तालीम बंदि कराए सरकारी स्कूलनि में गॾा बीहारण वारा तव्हां वॾेरा, चोरनि ऐं धाड़ेलनि खे पंहिंजनि बंगलनि ते रिहाइश कराइण वारा तव्हां। जॾहिं इलेक्शन वेझो ईंदी आहे त वोटनि लाइ भॼंदा ईंदा आहियो। हाणे तव्हां ॿ नंबर भोतारनि सां असां अहिड़ो हशर कंदासीं। हाणे छोरा वठोसि मुछनि खां असुल अहिड़ी हालत कयोसि जेका मेल में कुकड़नि सां थींदी आहे। अरे बाबा कावड़ न कयो, तव्हांखे 2000 रुपया वोट जा थो ॾियां। पहली वोट मूंखे ॾियो, तव्हांजा सभु मसइला हल कराईंदुसि। भोतार हाणे 2024 अची वियो थी, अवाम अंदरि शऊर अची वियो आहे। हाणे तव्हांजी चालाकियुनि ऐं कूड़नि डटनि में कोन ईंदासीं। कल्ह बि तो जहिड़ो वॾेरो वोट वठण लाइ आयो हो, हुनखे पकड़े 11,000 जी तार में उबतो लटकाए छॾियोसीं। तोसां बि अॼु ठाउको असर कंदासीं। बदने मोंडा कट ॾिठी थी आयो आहे वोट वठण। अरे बाबा तव्हां सिंधी क़ौम में अचानक एॾो शऊर कीअं अची वियो आहे? अॻ में त बिरयानी जी प्लेट ते वोट ॾींदा हुयावे तव्हां। भोतार सोशल मीडिया जो दौर अथई। हर बच्चो फेसबुक ते वेही तव्हां वॾेरनि जा ज़ुल्म थो ॾिसे। हाणे तव्हांजा इहे ड्रामा वधीक कोन हलंदा। मुंहिंजो सॼी सिंध जी अवाम खे इहो पैगाम आहे, वॾेरा तव्हां खां वोट वठण लाइ अचनि उन्हनि सां ई साॻियो हाल कजो, जीअं उन्हनि खे ख़बर पवे त अवाम सां ज़ुल्म कीअं कबा आहिनि। अड़े छोरा खणी अचो बांस वारा डंडा, भोतार जी बैक साइड था कुटियूं। यार हिन भेरे छॾियो, वरी मुंहिंजे पीउ ॾाॾे जी तौबा जो तव्हां खां वोट वठण आयुसि। असुल इलेक्शन ते उथंदुसि ई कोन। अड़े छोरा चमचा वाठो जल्दी अचो बाबा, हिते गॾ ते विहारे लितरनि जी कंढी पाराई तन, वरी अञा बैक साइड बि मुंहिंजी कुटींदा। बाबा जान छॾायो मुंहिंजी, हाणे त शऊर अची वियो आहे अवाम में। अड़े छोरा काॾे विया वे? वाठो जल्दी वठी हलो मूंखे बाबा। हाणे झल त बि वॾेरा ख़बर पवे ई थी। रोज़ सिंधी अवाम खे चूटियो कयूं वेठा आहियो। मुंहिंजो सिंधी भाइरनि खे इहो पैगाम आहे त जेकॾहिं तव्हां पंहिंजे बचनि जो मुस्तक़बिल चाहियो था, तव्हां पंहिंजे बचनि जी तालीम चाहियो था, त हिन इलेक्शन में बेली हेड़नि ज़ालिम वॾेरनि खे वोट असुल कोन ॾिजो। बाबा इहे वॾेरा तव्हांजा ऐं तव्हांजी औलाद जा असल दुश्मन अथव। इन्हनि जो मक़सदु इहो आहे त ग़रीब हारीअ जो पुटु जाहिल रहे, जीअं असां वॾेरनि जी ख़िदमत कंदो रहे। ईंदड़ इलेक्शन में इहे वॾेरा जॾहिं तव्हां खां वोट वठण अचनि त इन्हनि खे बूट ठाहे करे हणिजो।